के रहो यहूदी हो जो बने कौम वाले के देखो ओ मुझे कौम वाला मुझे रैयत में रहने वाला कोई भी मुस्तफा की ज़ियारत न करे हसनैन करीमैन जी सूरत मुबारक नबी से माज़अल्लाह असांजे सो मुसलमान दे नबी के चेहरे में जब माज़अल्लाह जादू आ जेको महबूब जे चेहरे जो ॾिसे तो आका जो बणजी थो वञे ओ मुंहिंजा सोना दिल बाकुरो पे गिना के पियो करे वावेला पियो मचाए असां तुंहिंजे नबी जे शान में गुस्ताखाना अल्फाज़ पियो ॻाल्हाए हलंदे हलंदे मुंहिंजा सोना उनजी अखियुनि जी दीद नज़र ख़तम थी वई पर पोइ बि जॾहिं मुंहिंजा सोना ख़बर पवंदी हुअसि अॼु हिन रस्ते सां हसनैन करीम जे नाने जी आमद आहे हबीब करीम जी आमद आहे ॿाहिरि बि चवंदो हो ओ मुंहिंजे क़ौम वारो घर में लिकी वञो ऐं मदीने जो साईं जी तशरीफ़ फरमा थियण वारी आहे मुंहिंजे लाल जी आमद थियण वारी आहे माण्हुनि खे जलींदो हो त मुस्तफा जो चेहरो न ॾिसो आका जे दीदार न कयो ओ मुंहिंजा सोना जे बाप यहूदी जी न्याणी आहे उन छत ते चढ़ी आहे चवे थी त मां ॾिसां जेको असांजो बाबो जो झले थो त मुसलमान जे नबी जे चेहरे ते नज़र कयो न निहारियो ॾिसां त भला इहो महबूब जो चेहरो आहे कहिड़ो भाग दो बड़ी हबीब जो चेहरो आहे कहिड़ो यहूदी जी न्याणी जो मथे चढ़ी आहे ओ जहिड़ो कॾहिं महबूब पंहिंजे साहब जे घर में हबीब करीम जी ज़ात पंहिंजे साहबनि सां गॾु आमिना जा लाल सैयद रुसूल इमामुल कुल जी ज़ात अक़दस पंहिंजे साहबनि सां जो अचनि पिया हबीब करीम जा ग़ुलामो परवानो मुंहिंजे हबीब जा दीवानो उहा न्याणी थी यहूदी जी चवे त वल्लाह इन्नल वजहुल कज़्ज़ाब ये महबूब जो चेहरो कूड़ जहिड़ो आहे कोन एकी तो बाबो असांखे चवे त माज़अल्लाह नबी जे चेहरे में जादू आहे इन महबूब जे चेहरे में त कूड़ आहे ई कोन ख़ुदा जो कसम आहे उहा औरत न्याणी लथी आहे ॾकण त लही करे जे वक़्त में महबूब करीम जी ज़ात हलिया उन छा कयो महबूब करीम जे कदमनि जी मिटी खयईं पी जो इलाज करे सुभान अल्लाह के सीयत इब्न हशाम एरो ईमान हो जे सीरत इब्न हशाम सीरत इब्न अबी शैबा शुअबुल ईमान में लिखे तो अल-बदाया वन नहाया में अल्लामा हाफिज़ इब्न कसीर लिखे महबूब करीम जे कदमनि जी मिटी उन न्याणी खईया सिधो घर आई ओ बाबा हकीमत ॿिया बि ॾिठा अथई डॉक्टर त ॿिया बि ॾिठा अथई पर अॼु मां अहिड़े डॉक्टर जी दवा ॾी दवा जंहिंजे असर करण सां तुंहिंजी दीद वापसि अची तुंहिंजी नज़र वापसि अची वेंदी अदा पी थो ॾे ओ मां कहिड़ो डॉक्टर हथ कयो अथई केड़ो बुझो केड़ो बुझो कहिड़ो डॉक्टर हथ कयो अथई मदीने जो न्याणी भी लहराए बाबो अमला छिड़मुड़ी जी बाबा हेले कर आंख में त बिठाए सुरमो महबूब जे कदमनि जो सुभान अल्लाह न्याणी छा कयो महबूब जे कदमनि जी मिटी हेले त वञो सीता वारा महबूब जे कदमनि जी मिटी उन यहूदी जे अखियुनि में हिकिड़े ॾे विधई त ख़ुदा जो कसम रोशनी अची खोले उनजे शर्म में लिखियो अथई त वरी महबूब करीम जे कदमनि जी मिटी ॿी अख में जो विधी त रोशनी छा न्याणी खां पुछे दे ख़बर हे डॉक्टर काॾो वांदो अथई हकीम काॾो वांदो अथई जी बाबा हकीम न आहे तबीब जो बि तबीब आहे हकीम जो बि हकीम आहे डॉक्टर जो बि डॉक्टर न आहे मुंहिंजो मदीने जो साईं तंहिंखां मना कॾे उन महबूब जे कदमनि जी मिटी अखियुनि में एतराज़ जे मरिया अरे जे महबूब जे कदमनि जी मिटी यहूदी जे अखियुनि में पए उनखे नूर जी रोशनी अची वञे पर जे अम्मा आमना जे पेट में 9 महीना मुस्तफा जी ज़ात पधर हुजे महबूब अम्मा जे पेट में हुजे उन महबूब जी अम्मा जो शान छा सुभान अल्लाह वजह दे यहूदी तो करे एड़ी नज़र एड़ी दीद मूंखे न खपे छा करें जो